हमसरी यूट्यूब चैनल जा नाज़रीन, तव्हां असां अॼु उन्हनि 6 लाशनि सां अफ़सोस करियूं था जिन मां 5 अञा बि रोड ते बेखफ़ना पियल आहिनि, जिन खे 3 ॾींहं थी विया आहिनि। जो यादि थो अचे पियो त पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोहो कहिड़ो आहे। उहे लाशो पुछनि था ऐं असां पुछूं था असांजो ॾोहो कहिड़ो आहे, सिंध जे माण्हुनि जो ॾोहो कहिड़ो आहे। हुसैन अलैहिस्सलाम हिकिड़ो लीको कढी वियो हक़ ऐं बातिल जो। हिकु पासे हुसैन हुयो ऐं हिकु पासे यज़ीदी फ़ौज हुई। हू हक़ ते हुयो ऐं यज़ीदी फ़ौज बातिल ते हुई। ऐं पोइ अॼु ताईं हिकु मुहावरो असां चवंदा आहियूं, हुसैनी कहिड़ो आहे, यज़ीदी कहिड़ो आहे। जी नाज़रीन, अॼु क्लियर था कयूं त हुसैनी उहो आहे जेको हक़ वारनि सां गॾु बीठो आहे ऐं यज़ीदी उहो आहे जेको नाहक वारनि सां गॾु नाहक करे थो ऐं वरी पोइ उन्हनि जी वकालत बि करे थो। उहो यज़ीदी आहे। हुसैनियत ऐं यज़ीदियत ता क़यामत रहंदी। असांजे मुल्क में ख़ासि तौर ते सिंध में ऐं ख़ासि तौर ते सिंध जे ॿाहिरनि में यज़ीदियत जो बोल बाला पियो थिए। यज़ीद ऐं उन जा पोइवारी मज़लूम माण्हुनि सां उहे ई ॾाढायूं कनि पिया जेके हुसैन मज़लूम सां करबला में यज़ीदियुनि कयूं। बसि सिर्फ़ु उन्हनि जा नाला, उन्हनि जी क़ौमियतूं उहे तब्दील पयूं थियनि। 3 ॾींहं पहिरीं वाक़े खां ॻाल्हाइण खां पहिरीं असां इन वाक़े जो पस मंज़र तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था। हीउ जहिड़ो 2013 खां शुरू थियो आहे ऐं हिकिड़ी धुर ॾाढी धुर। ॾिसो, असां पहिरीं बि चयो आहे त असां कंहिं बि बिरादरी सिर्फ़ु पंहिंजी शनाख़्त आहे। उन बिरादरी जा कलपट यज़ीदी माण्हू उन्हनि जी असां ॻाल्हि करियूं था त मोहसिन ऐं आबिद उन बिरादरी जा जंहिंजे पुठियां वरी हिकिड़ी ताक़तवर माण्हू जो हथु आहे, उन्हनि 2013 खां भंड बिरादरी सां काज़ी अहमद ऐं नवाब वली मोहम्मद जे विच वारे कचे जे इलाइक़े में 800 एकड़ ॿनी ते कब्ज़े करण जी कोशिशि कई। पर भंड बिरादरी पंहिंजे कुवतार उन्हनि सां मुआदो अटकायो। हाई कोर्ट फ़ैसिलो भंड बिरादरी जे फेवर में ॾिनो। पर ही छो त हिननि खे हुकूमत जी ताक़त आहे, हुकूमती धुर जा ही ख़ासि माण्हू आहिनि। ऐं के त चवंदा त कनी उन जे लाइ था पिया, उते केटी था ठाहिनि पिया नई। उहा केटी कंहिंजे हथ में ईंदी उहो तव्हां मूंखां वधीक बहितर सम्झो था पिया। आबिद ऐं मोहसिन ज़रदारी इन वाक़े जा जेको 3 ॾींहं थियो आहे, जंहिंमें 5 भंड बिरादरी जा जवान शहीद थिया आहिनि ऐं हिकिड़ो पुलिस जो सब इंस्पेक्टर उहो बि शहीद थियो आहे। यानी 2013 खां इहो मसइलो हलियो पिए। पोइ कुझु ॾींहं पहिरीं उहे भंड बिरादरी जा माण्हू प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद वटि धरणो हणी वेठा, जंहिंखे सिंध जे साञावंद सियासी पार्टियूं ऐं समाजी कारकुन ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू उन्हनि गॾिजी हिकिड़ो वॾो धरणो अरेंज कयो। उहो धरणो तक़रीबन 27 कलाक खां मथे हलियो। नेशनल हाईवे बंदि थी वियो ऐं हिकिड़े चैनल जो माण्हू उन धरणे जे लॻाइण वारे सैयद ज़ैन शाह खां ईअं पियो ॻाल्हाए ॼण हुनजो कमदार हुजे, छो त हू कमदारी करे पियो ॿियनि जी। बहरहाल असां ॾिठो त उन धरणे खां पोइ उतां जी इंतिज़ामिया, SP, DC उन्हनि चयो त असां हिकिड़ो जुर्गो था करियूं। माना कानून तव्हांजो किथे बि न आहे। कोर्ट तव्हां जे भंड बिरादरी जे फेवर में फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं तव्हां ज़बरदस्ती उन ते कब्ज़ो करणु चाहियो था पिया। जंहिंजे मुखालफ़त में, जंहिंजे अपोज़िशन में भंड बिरादरी जा माण्हू ऐं ॿिया माण्हू सिविल सोसाइटी जा उहे बचनि था।
ऐं हिकिड़ो वॾो धरणो लॻे थो, धरणे जे नतीजे में कानून कोन थो थिए ऐं हिकिड़ो जुर्गो थो थिए पियो। ही असांजे सिंध जे ॿाहिराड़ियुनि जी पोज़ीशन आहे त असां इंसाफ़ ऐं कानून खे छॾे जुर्गनि में वञूं था। जुर्गो फ़ैसिलो थो करे ऐं देर एंड देर फ़ैसिलो कोन थो करे। उहो जुर्गो फ़ैसिलो थो करे त असां ॾिसंदासीं कागज़, असां पुछंदासीं माण्हुनि खां ऐं पोइ असां फ़तवा ॿुधाईंदासीं ऐं उहा फ़तवा रखी हुई 20 फरवरी ते। तेसि ताईं का बि बिरादरी इन ते अॻराई न कंदी। पुलिस खे उते विहारियो वियो, मुख़्तियारकार खे बाउंड कयो वियो त तूं पाणी बि तूं पंहिंजे निगरानी में उते जी ज़मीनुनि खे जिते फ़सुलु कायल हुयो ॾींदे वञी। पर असां तव्हां सम्झूं था त हुकूमत जे हूंदे पुलिस ऐं रेवेन्यू जो कहिड़ो किरदारु रहे थो पियो। हू त हमेशह हुकूमत सां गॾु हूंदी आहे, हुकूमत उन्हनि सां गॾु हुई। हुननि जो इहो को बि MPA को बि MNA तेसि ताईं कुझु न करे सघंदो आहे जेसि ताईं तर जो तपदार ऐं तर जो मुख़्तियारकार ऐं तर जो SHO ऐं तर जो DSP हुन सां गॾु न हूंदो आहे। माना हिननि जी सॼी ताक़त जो महवर रेवेन्यू जो तपेदार, रेवेन्यू जो मुख़्तियारकार, पुलिस जो SHO, पुलिस जो DSP रहे थो। हाणे CSS अफ़सर SP लेवल जा उहे बि जुर्गा कराइण जे लाइ पाण कोशिशूं वठनि था पिया। अलमियो आहे इहो असांजो। अॼु जी पोज़ीशन इहा आहे। अॼु जी पोज़ीशन इहा आहे त अॼु बि 3 ॾींहं गुज़रण खां पोइ बि भंड बिरादरी जा 5 लाश नवाब वली मोहम्मद नेशनल हाईवे रोड ते पिया आहिनि ऐं केर बि उन्हनि खे गिरफ़्तार कया अथनि कुझु माण्हू, पर मेन कल्प्रेट जेके आहिनि, मेन मुलज़िम जेके आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। थींदा त बि उन्हनि जो थी सघे थो त बेल बिफोर अरेस्ट थी वञे। इहो असांजो आहे इंसाफ़। इहे आहिनि असांजूं कोर्टूं, इहा आहे असांजी पुलिस। त उन वाक़े ते जॾहिं उते हिकु शइ तय थी हुई, जुर्गे वारे फ़ैसिले में तय थियो त केर बि उते फ़सल न कटींदो, जे वेंदो त उहो ॾोहारी आहे। 2 ॾींहं पहिरीं उते पुलिस जी 10 पुलिस वारा ऐं हिकिड़ो उते जो चौकी इंचार्ज उहा क़ाइमु कई वई। उहो वीचारो खोसो साहब उहो शहीद थी वियो। उहो चवे थो पियो उन बिरादरी खे जेका हलां करे उते पहुती आहे, मोहसिन ऐं आबिद वारा, त तव्हां महिरबानी कयो न कयो, फ़ैसिलो अचिणो आहे। 20 तारीख़ फ़ैसिलो अचिणो आहे, पर उनखे फ़ैसिलो अचिणो हुयो, जेको बि अचिणो हुयो उन्हनि खे मञिणो कोन हुयो। छो त हू ताक़तवर आहिनि ऐं ॾाढा आहिनि ऐं हुकूमत उन्हनि सां गॾु आहे। ॻाल्हि खुटे थी हुकूमत जी। ऐं हुकूमत कीअं थी ठहे पई? हुकूमत ठहे थी असांजे वोट सां ऐं असां वोट कंहिंखे था ॾियूं ऐं कीअं था ॾियूं। इहो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, कॾहिं वेही उन ते बहस कंदासीं। अॼु असां सिर्फ़ु इहा ॻाल्हि था कयूं त जेका नाजाइज़ी थी आहे उन धुर सां, जेका पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿनियुनि ते वेठी आहे ऐं उन धुर सां नाजाइज़ी थी आहे, जेसि ताईं फ़ैसिलो न थियो तेसि ताईं हू मोह आॾो अटकायो वेठा हुया। इन फ़ैसिले थियण खां पोइ हू आराम सां वेही रहिया। हुननि सम्झो त हाणे इन फ़ैसिले जो अमल थींदो। 20 तारीख़ जेका बि फ़तवा ईंदी ऐं उहे ॿई धुरियूं उन जूं उन ते पाबंद हूंदियूं त उन फ़ैसिले जे फ़तवा मुताबिक़ अमल कनि। पर ॿी धुर त ॾाढी आहे, उहा कीअं कंदी? उन जो ई फ़ैसिले करण वारा बि त असांजा ख़ासि माण्हू आहिनि। पुलिस जो किरदारु इहो रहियो त उन्हनि 10 पुलिस वारनि खे ॿी का कमक न मिली आहे। ही पंहिंजा माण्हू G3 क्लाशन कॉफियूं खणियूं उते पहुता आहिनि ऐं उते पहुचण सां हुननि फायरिंग करे छॾी आहे। ऐं SP जो अफ़सोसनाक बयानु इहो थो अचे त 2 पासा फायरिंग थी आहे। तव्हां इहो सम्झूं था ॿाहिराड़नि जा माण्हू आहियूं त हिकिड़ी धुर जा 5 माण्हू ऐं पुलिस जो सब इंस्पेक्टर शहीद थिया आहिनि ऐं ॿी धुर खे कुझु बि कोन थियो। हुननि जे हथ में गुलेल हुया। हुननि सिर्फ़ु इन करे पंहिंजा हथियार रखिया हुया त इहो फ़ैसिलो थियो आहे, इन फ़ैसिले अमल थींदो ऐं इन अमल जे मुताबिक़ असां कमु कंदासीं। न त हेसि ताईं भंड बिरादरी उन धुर खे मुंहुं ॾेयो बीठी हुई। इहा ई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं इहो ई वॾो सुवालु आहे उन फ़ैसिलो कंदड़ सरदार जे मथां, जेको उन फ़ैसिले जो अमीन हुयो, ॾाढो मोतबर माण्हू आहे। हू छा कंदो हींअर? हूअ धुर हुन खां ॾाढी आहे, हू कुझु न करे सघंदो। उसूल त इहो थो चवे त उन धुर जे मथां जेका हींअर कमज़ोर आहे उते पहुचे, उन्हनि सां घटि में घटि पंहिंजी दिली हमदर्दी ज़ाहिर करे, पर ईअं कोन थींदो।
इन्हनि माण्हुनि जे लाइ शायदि 4-5 माण्हू 10 माण्हू 20 माण्हू मरण को मसइलो कोन्हे को। हू सम्झंदो त हीअ थोरी ॾाढी आहे ॿी, इन करे हू ख़ामोश थी वेही रहंदो। अञा उनजी जान छुटी पई त 20 तारीख़ मुंहिंजो फ़ैसिलो अचिणो हुयो, फ़ैसिले खां पहिरीं वरी जहिड़ो थी वियो, इन करे हू फ़ैसिले खे अनाउंस ई कोन कंदो। सरदार साहब तव्हां ते मथां सुवाल आहे, फ़ैसिला करण खां पोइ इम्प्लीमेंट करणु अवां सरदारनि जा कम आहिनि। माण्हू तव्हां ते एतबार था कनि, पूरी सिंध जा माण्हू, ऐं हाणे तव्हां उन खे कीअं खणंदो? तव्हां वरी ॾाढे जे करे ख़ामोश थी वेंदो? पंहिंजो पाण मल्हाइजो, घटि में घटि पंहिंजी इन रिट खे त उन्हनि फ़ैसिले जी भञकिड़ी कई आहे, अॻिभराई कई आहे, जंहिं दौर ते उन खे करार वाकई सज़ा त ॾियारण में मदद कजो। छा करियूं? साॼावनि माण्हू ते पहुची विया आहिनि। हिन सॼे किरदार में ॿियनि सभिनी सां गॾु मूंखे सैयद ज़ैन शाह जो किरदारु, जॾहिं हू तक़रीर करे थो ऐं पोइ रोई पवे थो बेवसी जी हालत में। असां बेवस आहियूं, बिल्कुलु असां पंहिंजो वस वोट जे पर्ची जे हालत में इन्हनि बगड़नि जे हवाले करे छॾियो आहे, जेके ऐं पोइ वरी असांखे कुटनि था, दॿाइनि था, मारनि था, असांजे मिल्कियतनि ते कब्ज़ा कनि था। हीउ सुवाल असांजे लाइ बि आहे, असां छा था करियूं? पूरो अवाम जेको छा थो करे पियो? अवाम बसि परे परे वेठो आहे, पिटूं ऐं पारा था ॾिए पियो। न, ईअं कोन थींदो। पिटूं ऐं पारातनि सां इहे फिरौन वक़्त जा, इहे निमरूद, इहे कुझु न कंदा। इन्हनि लाइ असांखे गॾिजणो पवंदो। पुरअमन तौर ते जिथे बि आहियूं असां गॾिजूं, असां पंहिंजी ताक़त जेका असांजे वोट जी ताक़त आहे, घटि में घटि उन खे सही इस्तेमालु करियूं। पर कीअं करियूं? अञा हिकिड़े हंधि लाश पिया आहिनि ऐं ॿिए हंधि वरी साञावंद इनखे इन्वर्टेड कामा आहे, अदीब, ऐं उहे असांजूं मोहतरमाऊं जेके हर मसइले ते अची वेंदियूं आहिनि। इन मसइले ते अचण त परे जी ॻाल्हि आहे, इन्हनि राति बसंत मल्हायो आहे, राग ऐं रंग जी महफ़िल खे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ऐं बसंत असां वटि न मल्हायो वेंदो आहे। इहो पहिरियों दफ़ो मां ॿुधां थो त बसंत मल्हायो वियो आहे। हीअ सोच आहे असांजी त हिकिड़े हंधि घरनि में मातम आहे, जिन जा माण्हू शहीद थिया आहिनि, उन्हनि जा लाश रोडनि ते पिया आहिनि, ऐं तव्हां बसंत मल्हायो था पिया। तव्हां अदीब आहियो, तव्हां वॾा साञावंद आहियो, तव्हां वॾा दानिश्वर आहियो। अफ़सोस आहे तव्हांजे ज़हनियत ते, ऐं अफ़सोस आहे असां अवाम ते त असां वरी बि जॾहिं इलेक्शन थींदी त इन्हनि खे वोट ॾींदासीं ऐं नारा हणंदासीं। पोइ यकीन कयो त इहा जेका भंडनि सां थी आहे न, उहा हर बिरादरी सां थींदी। पोइ तव्हां तयारु रखो। पोइ शायदि असां ग़ुलाम आहियूं, ऐं पोइ ग़ुलामनि जे लाइ फैज़ साहब चयो आहे, चलते हैं दबे पाऊं कोई जाग न जाए, गुलामी के असीरों की यही खास अदा है, होती नहीं कौम जो हक बात पे यकजा, उस कौम का हाकिम ही उसकी सजा है। जिते रहो, आबाद रहो। फीडबैक ज़रूर ॾिजो। अवां जी महिरबानी।